अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे पसंदीदा प्रोग्राम टेबल टॉक सां गॾु मां आहियां सोहराब सूमरो ऐं असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो अली गुलमला सोहराब सूमरो ऑफिशियल। टेबल टॉक में जीअं तव्हांखे ख़बर आहे त हर भेरे असां को नओं किरदारु खणी ईंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में। अॼु बि असां हिकिड़ो अहिड़ो किरदारु आयो आहे जंहिंजो तालुक़ु लाड़काने शहर सां आहे। लाड़काने शहर में हीरोइन जा जेके इस्तेमालु कंदड़ आहिनि तमामु घणा वधी विया आहिनि, जिन खे असां हीरोइन ई चवंदा आहियूं। ऐं हीरोइन जे वाइपे में तमामु घणो हिकिड़ो वॾो मिक़दारु अची वञे थो जेको माण्हुनि जो त नौजवान जेके आहिनि नौजवान नसल तबाह थी रहियो आहे। तव्हां अक्सर मुख़्तलिफ़ रिपोर्टूं बि ॾिठियूं हूंदियूं सोशल मीडिया ते त एतिरा हीरोइन उन्हनि कुझु ॾींहं अॻु पकड़िया ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि खे विञारे सिंगारे ऐं पोइ सुठा कपिड़ा पाराए करे उन्हनि जा सीरब वग़ैरह ठाराए उन्हनि खे पोइ उन्हनि खे घर मोकिले छॾियऊं। उन्हनि मां ई हिकिड़ो हीरोइन अॼु असां वटि टेबल टॉक में आयो आहे। असां सां टेबल टॉक करणु कुझु उन्हनि जूं शिकायतूं आहिनि, कुझु उन्हनि जा मसइला आहिनि ऐं इन मसइले जो हल बि उन्हनि वटि आहे, उन्हनि खां पुछंदासीं। त साईं हीरोइन साहिबु तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। साईं तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां साईं पंहिंजे प्रोग्राम में घुरायो आहे टेबल टॉक में। मसइलो इहो आहे साईं, छा ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, छा थियो जो लाड़काने में जेके असांजा दोस्त आहिनि मवाली नशे वारा, हाणे मूंखे माना हालत अहिड़ी थी आहे जो मैं कहना चाहता हूँ, मां चवणु थो चाहियां साईं असांजो हुते माना जेकी मूंसां हालत थी आहे सोराब साईं, मां तव्हांखे ॿुधायां मसइलो इहो थियो सोराब साईं। हाणे असां वेठा हुआसीं संगत सां। कहिड़ी जाइ ते वेठा साईं मुंहिंजो इहा कहिड़ी आहे साईं, इहो साईं लाड़काने में तव्हांखे घुमिया हुआसीं, जिते असांजा दोस्त वेठा हूंदा आहिनि सभई। हर जॻह ते मां ॾिसंदो आहियां, मार्केट वटि वेठा हूंदा आहिनि, अलीगोराबाद थाणे जे ॿाहिरां वेही पीअंदा हुआ। उते रहे उते असां वेठा हुआसीं, थियो ईअं जो असां हीअं पियो वेठा हुआसीं, हीअं हीरोइन त पियो पिया हीअं पियो असां वेठा हुआसीं संगत सां गॾु। ईअं छो, छा लाऊं लहो पिया छा कंहिंसां? लिकाए करे पीअंदा आहियूं न साईं। उते असां ॿाहिरि घुमंदा आहिनि, असांजी जेकी साईं चवां अबू अमाए छा आहे सभु उते घुमंदा आहिनि न। छाजे करे जो स्कूल जा ॿार बि घुमंदा आहिनि, तॾहिं असां लिकाए करे माना उते पीअंदा हूंदा आहियूं साईं। थियो ई छा सोराब साईं जो छा थियो जो अकबर जेको आहे अमर अकबर फुल जेको आहे साईं, उहो फुल थी करे माना फुल थी फुल माना कैमरा खणी कैमरा मोबाइल हथ में खणी अची पी रहियो आहे पाचा कुंजे। उहो मां ॾिठी रिपोर्ट उन्हनि जी, उर्दू चैनल ते बि हली हुई। उनमें रिपोर्टिंग में उर्दू में ॿुधाए पियो त मसूद बंगर साहब ये देखें क्या हो रहा है, क्या हो रहा है। तो हम भी कहना चाहते हैं हम क्या हो रहा है, और हमारे साथ जो हुआ है अपना दोस्त जो है साईं। तो क्या हुआ है आप तफसील से बताएं, ये ट्रॉल क्यों उठाया आपने? ये जो है हमारा ट्रॉल जो है ये हमने एक दूसरे को भेजाया है, हम शाख में नहीं और नलके में एक दूसरे को ठंडे पानी से भेजाया है साईं। चवां असांजा दोस्त जेके आहिनि सभई सोराब साईं, असां हिक ॿिए खे अकबर फुल जेको आहे अमर अकबर, हा इहो रिकॉर्डिंग करे असांजी पुलिस खे ॾेई वञी करे असां सिधो असांखे पुलिस पकड़ियो आहे। अच्छा, पुलिस तव्हांखे छो पकड़ियो? उन्हनि खे पकड़नि जेके विकिणनि था हीरोइन। मसइलो इहो रहियो आहे सोराब साईं, असां पुलिस उन्हनि खे छो नथी पकड़े जेके विकिणनि था हीरोइन? इहो मसइलो आहे, छा ते पकड़े पुलिस? पुलिस साईं मसूद बंगर साहब सभिनी खे तबली करे मोकिले छॾियो आहे। सभिनी खे त न मोकिलियो अथई, को 200-250 को अधु माना सॼे अधु विया हलिया पुलिस वारा। तबलीग ते विया इहा बि सुठी ॻाल्हि आहे न। उन्हनि खे एसपी साहब चए पियो त उन्हनि खे गुस्ल ॾियण जी बि ख़बर न आहे त गुस्ल कीअं ॾिबो आहे पुलिस वारनि खे। साईं गुस्ल छा पुलिस वारा मारींदा माण्हुनि खे मारे करे पोइ गुस्ल ॾींदा ओड़ी महिल दफ़नाईंदा, ईअं न आहे साईं। मसइलो आहे तकलीफ़ ते मोकिलियो आहे। तकलीफ़ न साईं, तबलीग। हा उन ते असांखे मोकिलियो, असां सुधरी अचूं, नौजवान आहियूं असां। छा थियो साईं, पकड़े करे चेता हिक ॿिए खे तड़ करायो, हिक ॿिए खे माना विझारो साईं। सियारो लॻो पियो आहे साईं, ख़बर आहे मुंहिंजो मथो पूरो कनि सिर्फ़ु कलमूं बचाए अथमि साईं। ऐं मुछूं तव्हां हेॾो थुलियूं सनियूं ईअं छो साईं? हिक ॿिए खे जो हाणे माण्हू बाक़ी खणी अचे हथ बि मुंहिंजा न कनि दशे में टन माण्हू त ज़ाहिर आहे अधु मथो कूड़े रहंदुमि न साईं। मुंहिंजो अधु मथो कूड़ो त पोइ एतिरो कलम बचिया थी मुंहिंजा, मथो लिकायो आहे पोइ कहिड़ी बची आहे। हिकिड़ी असांजे मवाली भाउ हुयो
हिकिड़ी मुछा सॼी करे वियो, हिकिड़ी तुली करे वियो। मसलो इहो आहे मां नशे में न आहियां, अच्छा मां जो नशे में मां नशे में तव्हां आहियां। पैगाम कहिड़ो ॾियणु चाहियो था? पर मैं- तव्हांखे पूरी दुनिया ॾिसे थी, दुनिया खां ॿाहिरि बि माण्हू ॾिसंदा, मैं मसूद बगैर साहब को ये कहना चाहता हूँ तव्हांखे एलियन बि ॾिसंदा वेठा, जेके ॿी दुनिया खां ॿी माण्हू वेठा आहिनि, उहे ॾिसंदा चवंदा कहिड़ा माण्हू दुनिया जे ॻोल्हे रहिया आहिनि। यस आई एम टॉकिंग एलियन, अंग्रेजी में ॻाल्हायां तव्हांखे एलियन। ख़बर आहे एलियन जा अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहिनि छा? ज़ाहिर आहे अंग्रेजी ॻाल्हाईंदा न उहे। सर मैं कहना चाहता हूँ मसूद बगैर साहब वो सही, मसला ये है आप उनको पकड़ो जो बेचते हैं, जो हमारे को देते हैं, और हम नौजवान हैं, हमारे मत्थे कूड़े गए, हमारी मुछे कूड़े गई, हमारी दाढ़ियाँ कूड़ी गई है, अच्छा त तव्हांजो और मतिलबु हमारा डिमांड वो छा आहे तव्हांजी? थधे पाणी ते वेचाया गया है। त तव्हांजी डिमांड छा आहे? तव्हां थधे पाणी न विझारियो? असांजी डिमांड इहा आहे त तव्हां साफ़ सुथरो माहौल ठाहे करे पुलनि जे हेठो असांजा अहिड़ा हुते ठाहियो, मतिलबु जंहिंमें असां वेही करे पियूं, आराम सां हीरोइन पियो, आराम सां पियूं, जंहिंमें माण्हू डिस्टर्ब न थिए। साईं मतिलबु हीरोइन न छॾींदव तव्हां छा? असां तव्हांजो इलाज न कराइजे कंहिं अस्पताल में वठी वञे? सर मां तव्हां हिकिड़े शहर में ॿुधाईंदुमि त छोड़ दिए वो दुधे जिसके नतीजे ते गंदे। असां छॾण लाइ तयारु आहियूं, अॼु बि तव्हां कसम खायो, मां प्लेट जो कसम आहियो त मां अॼु बि छॾण लाइ तयारु आहियां। अच्छा पर मसलो इहो आहे गारंटी कहिड़ी आहे त तव्हां जेके विकिणनि था उन्हनि खे छा पकड़ींदा, छा था उन्हनि खे जेल में वठी वेंदा, छा था उनखे सज़ा ॾियारींदा, छा उहे अफ़गानिस्तान में खणींदा चवंदे असांजे इलाइक़े में, छा उनखे तव्हां पकड़ींदा? छा जो मसलो इहो आहे सर, ॻाल्हि हिकिड़ी आहे उहा इहा आहे असां पाण नौजवान जेको आहे बेरोज़गारी खां तंग थी करे शहर में आया आहियूं। बेरोज़गार तंग थी करे माना हीरोइन पिए माण्हू? हिकिड़ो माण्हू आहे यानी हिकिड़ो वालिद साहिबु आहे, फर्ज़ कयो तव्हांखे वालिद साहिबु पढ़ाए थो, तव्हांखे कढ़ाए थो, ऐं तव्हां छोकिरी बि न करे सघो ऐं निकिरी बि न सघो, तव्हांखे किरायो बि न हुजे, छा तव्हां छा कंदव? या तव्हां ख़ुदकुशी कंदव या तव्हां कंहिं नशे में गुम थी वेंदो, असां पंहिंजी दुनिया में घुमूं। बिल्कुलु सही, तव्हां सही सवाल उथारिया आहिनि असांजे अॼु जे हिन हीरोइन जे मवालीअ। बिल्कुलु आहे हीरोइन जो मवाली, पर ॻाल्हियूं सही थो करे त पकिड़णो अथव त उन्हनि खे पकड़ियो जेके हीरोइन विकिणनि था, जेके हिन समाज खे ख़राबु कनि था, बजाए हिन जे जेके हीरोइन पीअनि था उन्हनि जो तव्हां इलाजु करायो। त हीअ अॼु बि इलाजु करण लाइ तयारु आहिनि। त असां लाड़काणे जे DIG इरफान बलोच साहिब खे बि चवंदासीं ऐं SSP मसूद भंगत साहिब खे बि ॿुधाईंदासीं। लाड़काणो शहीदनि जो शहर आहे, जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो तक आहे, उते इहा हालत लॻी पई आहे। नौजवान जेके आहिनि उहे हीरोइन जे तरफ़ अची विया आहिनि तमामु घणे तइदाद में। इहो वॾो अफ़सोस जो मक़ाम आहे। जी बिलावल भुट्टो सर, मसलो इहो आहे जो मां इहो अर्ज़ु थो करणु चाहियां, सर नाराज़ नहीं होना, जो बेचते हैं असल में उनको पकड़ोगे तो सारा मसला हल हो जाएगा पूरी दुनिया में। अब फर्ज कर रहा हूँ कुत्ते में शराब मिलती है, जो ले जाएगा उसको आप पकड़ेंगे रास्ते में, पुलिस कुत्ते खड़ी हुई है सामने पैरा दे रही है। उहो बि SP साहिब चयो आहे त जेके नॉन मुस्लिम आहिनि उन्हनि खे तव्हां शराब विकिणी सघो था, मुसलमान खे कंहिंखे बि न विकिणो शराब। ये बात है, ये बात SP साहब, ये बात है। मां SP साहब न आहियां, मसूद भंगत साहब इहो हुकुम। जी मैं उसको बोल रहा हूँ ये बात। और ऐसे ही जो नशा है जो बेच रहे हैं हमारा लाड़काना शहर में, खूबसूरत शहर है, शहीदों का शहर है, बूटे का शहर है, उसमें बेच रहे हैं शाह। तव्हां इहो नथा सम्झी सघो त छा असांजो नौजवान उहो अॻिते हली करे उनजो मुस्तक़बिल छा थींदो, छा उनखे अॻिते वधण लाइ छा जो शराब जो या नशे जो सहारो वठिणो पवंदो, छा असां नौजवान खे बचाए सघूं था। अॼु असां हिन प्रोग्राम में इहो चऊं था भई जेके विकिणण वारा ॻोल्हे ॻोल्हे करे मारियो न, बल्कि पकड़ियो, सज़ा ॾियो उन्हनि जा जेके आहिनि
सहूलियतकार सोनलकार हुनखे पकड़ियो उन्हनि खे पकड़ो जी साईं आसिम जो नशो मां कयो आहे अच्छा मां हेरोइन पीती आहे मां साईं पंहिंजो सनत बाट पीतो आहे साईं भंग बि पीती अथव भंग पीती आहे साईं मां को नशो न छॾियो आहे तव्हां यकीन कयो नथा पियो त महीने ताईं टुन रहंदा महीने ताईं टुन एतिरो न मतिलबु पीअंदा त टुन रहंदा मतिलबु एतिरो पाण में अंदरि समाइजी वियो आहे सेव करे छॾियो अथव सेव करे छॾियो आहे जेसिताईं न मिलियो महीनो ताईं हली वेंदा रहंदा नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त केॾो मतिलबु हिकिड़ो अफ़सोस जो मक़ाम आहे ऐं और हम लोग तवज्जो घुरे थो हिन वक़्तु लाड़काणो ऐं लाड़काणे जा नौजवान और ये हमारी जो मूछें हैं ये हमारे दोस्तों ने काटी हैं इधर बड़ी ये छोटी है हमारे बाल काटे हैं हमारी दाढ़ी काटी है तो हम नशे के तो आज तोबा किए हैं आज से नशा तोबा है हमारे हालत बहुत खराब है हमारे बेस्ती हो गई हमारे माले में असांजे माले में बेस्ती थी वई आहे छा असांखे पी न आहे छा असांजी मां न आहे छा असांजे भेड़ भाइर छा न आहिनि या असांजा दोस्त छा न आहिनि छा असांजो शहर लाड़काणो न आहे इन लाइ मां असां सभिनी नज़र में 14 लाख नशो लॻियो बसि अच्छा त इन जी पैगाम सां गॾु असांजी इजाज़त अल्लाह हाफ़िज़